नमस्कार, आवां हैं मोहम्मद कमर, शामिल करें था हिन वक्त जी खबरों। नाज़िर नवाब अली मोहम्मद में सहाफ़ी ऐं जस्कम अगवाणनि ते जो कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ जस्कम पारां डॉक्टर अल रखियो कलोड़ो गुलाम शबीर संग्राह एडवोकेट मंजूर खोरखानी जी अगवानी में अलीआबाद पुलिस ख़िलाफ़ प्रेस क्लब आरो एहतिजाज जी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जी रिपोर्टर ख़ालिद लाखो मूजिब अगवाणनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त अलीआबाद पुलिस नवाब अली मोहम्मद प्रेस क्लब जे मेंबर सहाफ़ी आकाश लाखो जस्कम अगवान अली रज़ा ख़ासकेली साजन कुंभल बादल विरोही शाहनवाज़ ख़िलाफ़ हथियार ॾेखारे पूरे जे इरादे सां दौलतपुर शाख जी मोरी वटि बीठल ॾेखारे कूड़ो केस दाख़िल कयो आहे। उन्हनि चयो त बादल विरोही दुबई रोज़गार सांगे वियल आहे, उन जो बि केस में नालो ॾिनो वियो आहे। उन्हनि मुतालबो कयो आहे त दाख़िल कूड़ो केस ख़त्म कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।